नाज़रीन खे अहम ख़बर ॾियूं। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त PTI मुल्की इदारनि ख़िलाफ़ मुहिम हलाए रहियो आहे। नासिर शाह पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त असद उमर चवे थो त बेएतमादी रिथ बैदि वज़ीर आज़म जी आछ थी। हुन चयो त शाह महमूद कुरैशी बाद असद उमर वज़ीर आज़म बणजण जो ख्वाब ॾिसी रहियो आहे। नासिर शाह चयो त PTI खे मुनाफ़िक़त जी सियासत ते कमाल हासिल आहे। एक भेरो ॿी रवां खे आगाह कंदा हलूं। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त PTI मुल्की इदारनि ख़िलाफ़ मुहिम हलाए रही आहे। नासिर शाह पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त असद उमर चवे थो त बेएतमादी रिथ बाद वज़ीर आज़म जी आछ थी हुई। हुन चयो त शाह महमूद कुरैशी बाद असद उमर वज़ीर आज़म बणजण जो ख्वाब ॾिसी रहियो आहे। नासिर शाह चयो त PTI खे मुनाफ़िक़त जी सियासत ते कमाल हासिल आहे।